वॉइस ऑफ सिंध सीज़न 2 ग्रैंड सेट असांजे सिंध जा खूबसूरत आवाज उन्हनि मां हिकु आवाज तव्हांजे साम्हूं परफॉर्म करणे अचे थी निरोधा। निरोधा जजेस इरफान समोसा निरोधा जी सर मां ट्रेनिंग सेशन में हिकिड़ो लफ़्ज़ चयो तुंहिंजे लाइ जी सिंध धरती ते तो जहिड़ा आवाज़ आहिनि ई कोन तुंहिंजो पाकीज़ा वॉइस आहे थैंक यू सर तुंहिंजो आवाज़ इंडियन वॉइस आहे इंडियन वॉइस ऑलमोस्ट ओवरऑल द वर्ल्ड में फेमस आवाज़ आहे थैंक यू वो हिंजे लाइ त तूं सुर सां प्यार करी थी कल जी परफॉर्मेंस जेतिरो मायूस कयो अॼु जी परफॉर्मेंस ओतिरो असांखे शाहूकार करे छॾियो आहे थैंक यू सर मार्कुनि जो क़ैद आहे वधीक हुजनि हा तुंहिंजे मथां क़ुर्बान कयां पुट जी सर मुमताज माशाल्लाह असांखे लॻो पिए त शायदि असां उन फिल्म जी शूट में वेठा आहियूं ऐं रूना लैना ॻाए पई अॼु रूना लैना निरोधा जे सूरत में आहे हिन वक़्तु सर अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब खां पुछंदासीं उन्हनि जा राया ऐं परफॉर्मेंस कीअं लॻी तव्हांखे निरोधा जी? मुझे पहिरियों ॾींहुं आहे ऐं मां अॻु में किकी खे न ॿुधो आहे मूंखे ॾाढी ख़ुशी थी त ख़ासि करे जेका वॉइस क्वालिटी आहे न उहा
तक़रीबन असां वटि इन वॉइस जा घटि आवाज़ आहिनि जेके फीमेल में मुंहिंजो दुआऊं अलाह साईं खेसि वधीक तरक़ी ॾींदो पंहिंजी सिख्या सां सिख्या जो रंग या सिख्या जो दंग किथे बि छॾे ॾींदो त पोइ न सिख्या हमेशह रखंदो तव्हां कमाल जा आर्टिस्ट थींदो मुंहिंजूं दुआऊं तव्हां लाइ ऐं तव्हांजे लाइ मुंहिंजे तरफ़ां सर अमीर अली नरोदा खे ॿुधण खां पोइ पहिरीं मां वॉइस ऑफ सिंध खे करोड़े वाधायूं ॾींदुसि त हुन हिन पंहिंजे मंच तां सिस्टम जेको ॾिनो नरोदा में मूंखे 3 वैरायटियूं नज़र आयूं 3 ख़ूबसूरतियूं हिकिड़ी त सिंध ॿियो सिंध सां गॾु हिन जी नृत्य हिन जेका नृत्य अदा कई ऐं टियों रूना लैला जो आवाज़ ऐं उहो आवाज़ हींअर नरोदा जी आवाज़ में ॿुधी ईअं महसूस थियो त शायदि नृत्य त रूना लैला कोन कई हूंदी ऐं मां हिन जे लाइ ही फाइनल वोट थी कयां डेनमार्क ऐं हिन वक़्तु वॉइस ऑफ सिंध जे तमामु वॾे मंच ते ब्रेक जो टाइम थी वियो आहे जी बिल्कुलु नाज़रीन हिते वठंदासीं हिकु ब्रेक वापसि